ठटे जेल में कैदी फौती बपाखे जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। जेल इंतजामिया फौती कैदी जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो। अवां खे आगाह कयूं पिया। ठटे जेल में कैदी फौती बाखे जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। जेल इंतजामिया फौती कैदीअ जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो आहे। ठटे जेल में कैदी फौती बपाखे जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। जेल इंतजामिया फौती कैदीअ जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। ठटे जेल में कैदी फौती बपाखे जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जेल इंतजामिया फौती कैदीअ जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो। ठटे जेल में कैदी फौती बपाखे जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। जेल इंतजामिया फौती कैदीअ जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो। ठटे जेल में कैदी फौती बपाखे जंहिंजो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जेल इंतजामिया फौती कैदीअ जो लाश खणाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो।